अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवानी से रहा है OSS न्यूज़ है आयशा सजाद। नाज़ सबका पेरा एक नज़र हेडलाइंस थे। जहांगीर खान तरीन जी नई सियासी जमात जो नालो इस्तेकाम पाकिस्तान मुकर्रर कयो वियो। अज नई पार्टी जो ऐलान कयो वेंदो। लाहौर में जहांगीर खान तरीन जे मान में ॾिनल डिनर तकरीब अंदर फवाद चौधरी, इमरान इस्माइल, अली ज़ैदी, मुराद राज, फयाज चौहान, फिरदौस आशिक एवान समेत मुल्क भर में 100 खां वधीक अगवाननि शिरकत कई। कोर कमांडर हाउस मथा हमले जो मंसूबो ज़मान पार्क में ठाहियो वियो। यास्मीन राशिद, मियां महमूद अल रशीद ऐं शेख इम्तियाज़ मनसूबाबंदी में मुलविस हुआ। जिना हाउस हमले में मुलविस इंसाफ यूथ विंग लाहौर जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी जो एतराफ़ी बयान। शरपसंद जो चवण है त इमरान खान जेको सदन ज़हन में भरियो हो उहो ई असरअंदाज थियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त रियासती इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ींदड़नि ऐं मुल्क में अफ़रा तफ़री पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। शहीदनि जी यादगारनि जी बेहुरमती, जिना हाउस ऐं फ़ौज इमारतुनि मथां हमलो कंदड़ ख़िलाफ़ कानून जी गिरफ़्त मज़बूत कई वेंदी। ओबावड़ो भरिसां नरली माइनर में ॿुॾी वियल नींगर जो लाश 20 कलाकनि खां पोइ हथ कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।